नाज़रीन, सजावल में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्त शुरू थींदे ई डिवाइस होल्डरन पारां मिस्कीन मुस्तहिक़िन जे आयल इमदाद में 1000 खां 2000 रुपयनि जी कटौती कई पई वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मलिक सिद्दीक़ मल्लाह पंहिंजी हिन रिपोर्ट में। शेर सुजावल में उते इनकम सपोर्ट या जरा पैसा जारी थिया आहिनि उहे पैसा हलिया पे पर हिते कटवधई सां दलालनि जी जेको पाण में मुंहुं मारी करे जेको हिते जेका पैसा बंदि करे ॾियणो आहे। हज़ारूं माण्हू हिते औरतूं वीचारियूं सुबुह खां बुख में हिते लंघण आहिनि, इंतिहाई उन्हनि जा नंढड़ा ॿार बि परेशान आहिनि। हिननि जेको पंहिंजी कमीशन ऐं पंहिंजी लालच सां पंहिंजी कटवती सां हिननि पैसा बंदि करे छॾिया आहिनि। ऐं जेको हिते अचण खां पोयां इहो ॿुधण में अचे पियो त हिते जेका पैसा मिलनि जेकॾहिं 10,000 मिलनि था त उनमें 4,000 5,000 विच में नकली पैसा बि जेको हलनि पिया। ऐं हिते नकली पैसा बि हलाए जेको हुते वञनि था माण्हू त पैसा ॾिसनि था त उन्हनि में 5,000 6,000 जेका असल आहिनि त 4,000 नकल आहिनि। अचो त पुछूं था हिते जी औरतुनि हिते जे माण्हू खां त उन्हनि जो चवणु छा आहे। सुबीन माइन के मिलन असां इहो रत पा करियो हेॾा बा थियो असां ज़लील करे मारवा असांखे महिरबानी करे ऐं अचे असांखे ॾियो। असां एतिरा आम ख़लक हिते जिते हणा ॾियो उते असांखे मिलन असांखे ज़लील करे मारवा। तव्हां हिते जे मारूरनि माण्हुनि ऐं ग़रीबनि माण्हुनि जो इहो जेको मौक़ूफ़ ॿुधो ऐं हिते जी औरतुनि जो चवणु आहे त जेका 10,000 असांखे मिलनि था उनमें 6,000 असली आहिनि, 4,000 नकली आहिनि। ऐं हिते कटवती जेकॾहिं 10,000 मिलनि था उन ते 1,000 रुपया त उहो कटियो वठनि। ऐं जेकॾहिं शोर करियूं था त हीअ जेको हीअ बंदि करे ऐं ॿार असांखे हिते रोड ते परेशान करींदा। कैमरामैन टीम सां गॾु मलिक सिद्दीक़ मल्लाह, धरती TV न्यूज़ सुजावल।